सिंध ते अरबन जी का 712 ईस्वीअ में उमवी ख़िलाफ़त जे दौर में थी। इन मुहिम जो हुकुम इराक़ जे गवर्नर हिजाज बिन यूसुफ ॾिनो। कहा जो सबबु अरब वापारियुनि जा जहाज़ लुटजण ऐं मुसलमान क़ैदियुनि जी फ़रियाद ॿुधाई वञे थी। मोहम्मद बिन क़ासिम जेको 31 दिसंबर 695 ईस्वीअ में सऊदी अरब मुल्क में ॼाओ हो, सिर्फ़ 17 सालनि जी उमिरि में सिंध ॾांहुं रवानो थियो। हिन 711 ईस्वी जी आख़िर में मकरानी रस्ते खां लश्कर सां रवानगी अख़्तियार कई ऐं 712 ईस्वीअ ते सिंध में दाख़िल थियो। अरब फ़ौज जो पहिरियों वॾो मुक़ाबिलो बंदरगाह शहर देबल में थियो, जेको 712 ईस्वीअ में फ़तह कयो वियो। देबल जे फ़तह खां पोइ सिंध जी पहिरीं मस्जिद तइमीर कई वई। उन खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम सिंध जी ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वधियो। 712 ईस्वीअ में अरोड़ भरिसां जंग में सिंध जो हुकुमरान राजा ॾाहिर मारिजी वियो, जंहिंसां सिंध अरबन जे कब्ज़े में अची वई। फ़तह खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम मज़हबी रवादारी ऐं इंसाफ़ जी पॉलिसी अख़्तियार कई। माण्हुनि खे ज़बरदस्ती इस्लाम क़बूल कराइण बदिरां खेनि आज़ादी ॾिनी वई, जंहिं सबबु इस्लाम आहिस्ते आहिस्ते सिंध में पखिड़ियो। 714 ईस्वीअ में हिजाज बिन यूसुफ जी वफ़ात खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम खे वापसि घुरायो वियो, जिते हू सियासी साज़िशनि जो शिकार थियो ऐं 18 जुलाई 715 ईस्वीअ ते 19 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। मोहम्मद बिन क़ासिम जी का सिंध जी तारीख़ जो अहम मोड़ साबित थी, जंहिं खां पोइ सिंध इस्लामी दुनिया जो हिसो बणिजी वई।